खैरपुर में 21 जून 2022 इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान पारां मकानी चूंड बाबत जारी कियल ज़ाब्ता इख़लाक़ ते मुकम्मल अमल दरामद कराइण जो फ़ैसिलो स्टेक होल्डर चूंड में हिस्सो वठंदड़ उम्मीदवार समेत समूरा शहरी क़ानून जी पासदारी में असराइतो किरदार अदा कनि। उन ॾिस में डिस्ट्रिक्ट रिटर्निंग ऑफिसर ऐं ज़िले इलेक्शन कमिश्नर खैरपुर पारां शहीद बेनज़ीर भुट्टो ओपन एयर थिएटर आर्ट्स काउंसिल में आगाही सेमिनार थियो। सेमिनार में मकानी चूंड में हिस्सो वठंदड़ उम्मीदवारनि समेत स्टेक होल्डर सियासी अॻवाननि तोड़े कारकुननि ऐं ॿियनि लाॻापियल माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। सेमिनार खे ख़िताब कंदे डिस्ट्रिक्ट रिटर्निंग ऑफिसर सैफुल्ला आबड़ो चयो त मुल्की तरक़ी में सरकार ऐं शहरनि में वेझड़ाप क़ाइम करणु, सिहत इंसानियत जे जज़्बे ऐं क़ौमी काज़ में गॾियल तौर कम करण लाइ मौक़िया मिलनि था। क़ुरान ज़ाब्ता हयात आहे, सलामती प्यार हिक ॿिए सां मुहबत सां ई आज़ादी बरक़रार रहंदी। अमन अमान नरम रवैयो क़ाइम कयो वञे त जीअं क़ानून ऐं आइन ते अमल दरामद करण में मदद मिले। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।